मज़मून जो नालो आहे इंसान। किताब अदबी आईनो। लेखक लेखराज किशनचंद अज़ीज़। कुदरत जे कारखाने में इंसान जी पैदाइश न फ़क़त सभिनी खां अलहदा आहे पर शर्फ़दार भी। अगरचे इंसान जी ज़ाहिरी बनावट ऐं ताक़त जो मदार फ़क़त ॿिनि अखियुनि, ॿिनि बाहुनि ऐं ॿिनि टंगुनि ते आहे, पर कुदरत हुनखे उहे बातिनी ऐं मख़फ़ी ताक़तूं ॾिनियूं आहिनि जिन जो मिसाल काइनात जी ॿिए कंहिं बि शइ में कोन मिली सघंदो, ऐं उहे आहिनि फ़हम ऐं फ़रासत। हू इन्हनि ॿिन्ही ताक़तुनि जे वसीले सभ ते क़ादिर आहे। हिन पाणीअ में मिटीअ जे मैलाप मां ठहियल जिन्स खे इन्हीअ शर्फ़ करे सॼी मख़लूक़ात जी सिन्फ़ में नुमाया ऐं बुलंद जॻह मिलियल आहे। हिन जे इल्म खां आसमान जी गर्दिश, सिज जो दौरो, चंड जो कमाल ऐं ज़वाल ऐं तारनि जो हिसाब, मतिलब त निसाम फ़ल्कीअ जो सॼो चरखो लिकी न सघियो आहे। ककरनि जी रफ़्तार ऐं बरसात जी अंदाज़ीअ जो हुनखे पूरो पूरो इल्मु आहे। अमीक़ समुंडनि जी तह खे ऐं आलमे आबीअ जे क़िस्मनि खे इंसान जहिड़ो ॿिए कंहिं बि न सम्झियो आहे। दरियाउनि जो वहिकिरो हुन जे वस खां ॿाहिरि निकिरी नथो वञे ऐं जबलनि जा गर्म ऐं सर्द टुकर तोड़े उन्हनि जा मख़फ़ी ख़ज़ाना सभई इंसाननि जे कब्ज़े में आहिनि। हू हवाउनि खे पंहिंजे कमु आणे सघे थो ऐं पाणीअ वग़ैरह मां बिजली पैदा करे हुन जी तासीर खां मामूली तोड़े ॻरा कमु वठी सघे थो। ॾाढनि खां ॾाढा जानवर इंसान ज़ात जी जान जा दुश्मन शींहं, चीता, बघड़, मच्छ, आरोड़ ऐं ज़हरी नांग हुन जी हैबत खां ॾकी वञनि था ऐं संदसि अकुल ऐं खेॾ जी अॻियां बाज़ीगर जी बांदर वांगुरु नचनि था या घरू पालियल कुते जीअं पुछ लटकाए बीहनि था। इंसान हवा में हवाई जहाज़नि, ज़मीन ते रेल ऐं मोटरनि, पाणीअ जी मथां ऐं हेठियां आगरबोटुनि ऐं ज़ेर आबियुनि रस्ते कब्ज़े करण में केतिरे क़दुरु नाकामयाब थियो आहे। संदसि विख ज़ोर वधंदड़ आहे। हेतिरी सारी कमालियात जो साहिबु हूंदे बि इंसान अहिड़ो स्वभाव वहीणो आहे जो कॾहिं बि हिकु हाल ते मुस्तक़िर नथो रहे। कॾहिं सियाणप में सियाणनि में सियाणो पियो लॻंदो त कॾहिं मूरख में मूरख, कॾहिं पाण खे छा पियो सम्झंदो त कॾहिं गधा, कॾहिं टकर मानीअ ते बि राज़ी त कॾहिं सॼी दुनिया जी हुकूमत मिलण ते बि बेसब्र। हुन जो गज़ब पंहिंजे परावनि जो खून हारे थो ऐं संदसि रहम खेसि हीड़नि ऐं बेवाहनि जी ख़िदमत करण ऐं परघरो लहण लाइ बेचैन करे छॾे। कॾहिं थोरे दुख खां रोए विझे थो त कॾहिं वॾियुनि वॾियुनि मुसीबतनि खे मुर्की मुंहुं ॾिए थो। हुन जी चतुराई पहलवाननि खे निवायो छॾे त संदसि घरू ॻाल्हायो, गहरो ॻाल्हायो, लड़ायुनि जा ॿारण ॿारियो, शहर जा शहर चट करे छॾे। कॾहिं पराई लाईअ चाईअ में मशग़ूलु हूंदो त कॾहिं साराह में, कॾहिं पाण खे पाउ पियो सम्झंदो त कॾहिं सेर। न हुनखे अकुल आॾो ककर मुंझाए थो ऐं न सूंहुं सुकाए थी, मतिलब त पल पल जा पूर निराला अथसि। हू पंहिंजी ख़्याली ताक़त सां लहज़ीअ में दुनिया जे चइनी कुंडनि जो सैर करे ईंदो त कॾहिं मोननि में मुंहुं पाए हिकिड़े ई गाराणे में पियो ॻरंदो। जेके कम में सो भारो थियो त पाण खां करे भाईंदो ऐं जे नाकामयाब थियो त समूरा ॿार तक़दीर जे कुल्हनि ते उछले विझंदो ऐं न पाण परचाइण लाइ चवंदो त मूं घणेई वस कया पर भाग कोन पर भरायुमि। इहा ख़बर ई कान पवंदसि त संदसि इख़्तियार कयल तरीक़ा पूरा हुआ जे करे फ़तहमंद न थियो। इंसान जी पुराली तबियत जा बेशुमार रंग रूप आहिनि। कारूअ जे खज़ाननि हूंदे बि क़नात कान ईंदसि, हमेशह वधीक लालच में मुंहुं पियो विझंदो। इहा ॼाण बि अथसि त हयाती खुंबे जो चटको आहे ऐं दुनिया जो माल मता सभु हिते ई पियो हूंदो, साथ न हलंदो। ऐं हेतिरी सारी ताक़त जे घमंड हूंदे बि लॻो वाओ त वियो साह, पर तॾहिं बि रहंदो कोन माल खां सवाइ औलाद ऐं दुनियावी तालुकात खेसि एतिरो क़दुरु त क़ैद करे रखनि था जो हुननि जी ख़ुशीअ में पंहिंजी ख़ुशी ऐं ग़म में पंहिंजो ग़म पसे थो। हू हमेशह हिक न ॿिए शइ पुठियां दौड़ींदो रहे थो। हिकिड़े हथ आयसि त थोरे ई वक़्त में हुन खां खुटो थी
खटो थी ॿिए जी तलब में तवाई थींदो, छाकाणि जो हू असुल खे छॾे फ़रह खे या सिज खे छॾे हुन जे पाछे खे चिंबड़े थो। ख़ुदिगर्ज़ीअ में ख़ुदिपसंदीअ करे मंझसि जंगियूं जहिड़ा हलिया अचनि। हू पंहिंजी चाह खे एतिरे क़दुरु चाहे थो जो पंहिंजे वज़ह क़तअ ऐं लिबास खे दुनिया में सभिनी खां सुठो ऐं आला करे लेखे थो। ॿोलीअ बि सभिनी खां शीरी फसी ऐं मानादार उहो आहे जा पाण ॻाल्हाए थो, पोइ खणी ॿियनि ज़बानुनि में केतिरनि ई क़िस्मनि जा इल्म ऐं हिकमतूं हुजनि, तंहिं बि पंहिंजे मट न कंदुनि। हू वतन क़ौम ऐं दोस्त बि उहे ई उम्दा ऐं सुहिणा शुमार करे थो जिते जाओ ऐं निपनो आहे, जंहिंजे नाले सां सॾिजे थो ऐं जिन में उथियो वेठो आहे। मतिलबु त जंहिंमें हुन जे मज़ाक जूं खूबियूं आहिनि या जंहिं मां हुन जे कंहिं खूबीअ जी बू अचे थी, उहा खूब आहे जे मंझसि उहे मौजूदु न आहिनि उहे मौजूदु न आहिनि त बुरी, जंहिं करे हू उहे खूबियूं ॿियनि में पैदा करणु चाहे थो ऐं उतनि ज़ोरीअ मढ़ण खां बि नथो घसे। अलबत्ता जॾहिं पाण ॿी ॿोली सिखे थो त धारियुनि जी वज़हकत ऐं लिबास जी आदत करे थो त पोइ उन में हुन लाइ हिकु क़िस्म जो लुत्फ़ पैदा थियो पवे त फ़क़ति एतिरो, पर किन हालतुनि में त संदसि अहिड़ी ग़ुलामीअ जहिड़ी ज़हनियत थियो पवे जो उन्हनि जे मट पंहिंजी ज़बान में रस्मूं बि न सम्झंदो। धर्म खां प्यारी ॿी का शइ कान्हे, पर जॾहिं पंहिंजो धर्म मटाईंदो तॾहिं हुन ते हमलनि करण खां आर कोन ईंदसि। हू जीरे लाइ बकरी कोहे विझंदो। इन्हीअ ख़ुदिपसंदी ऐं ख़ुदिगर्ज़ी करे दुनिया में जंगियूं हलियूं अचनि ऐं बेउमंगी घर करे रही आहे। तेसीं दुनिया मां इन फितने ऐं फ़साद जी पुॼाणी न थींदी जेसीं ख़ुदिपसंदी ऐं ख़ुदिगर्ज़ीअ जे मर्ज़ खे तड़े न कढियो वियो आहे। न त दुनिया में सुलह जूं सभु हिकमतूं बेकार आहिनि, न खून ख़राबियूं बंदि थियूं आहिनि ऐं न थींदियूं। जेतोणीकि सभई मज़हबी अॻवान हिकिड़ो ई वहदानीअ जो सुर अलापे विया, भरातरी भाव ऐं सुठी सीरत लाइ ताक़ीद कयाऊं, त बि ख़ुदिपसंद ऐं ख़ुदिगर्ज़ इंसान छा न करे चुको आहे ऐं हू सॼी उमिरि ख़ुदिपसंदी ऐं ख़ुदिगर्ज़ीअ जे बयाबाननि जे रुन पुठियां पियो डोड़े ऐं मरण घड़ीअ ताईं प्यासे रहिजियो बि वञे। छो जो गर्ज़ जी हद कान्हे ऐं हयाती नापाइदार आहे, पर उहो साॻियो इंसान जॾहिं मन मारे एतिरो क़दुरु महीन करे थो जो सभिनी में बि हुन खे फुरणो नथो जाॻे, तॾहिं ज़मानो केतिरा बि वस बदिलाए, आसमान रोज़ रंग ॾेखारे, त बि हुन ते को असरु नथो थिए। कहिड़ी बि ख़ुशी हुन खे ख़ुशि नथी करे ऐं कहिड़ो बि रंज हुन खे नथो रंजाए। हुन दुनिया में कमल गुल वांगुरु गुज़ारे थो ऐं हमेशह हिकु अहिड़े रस मंडल में रहे थो जिते बहार ई बहार लॻी पई आहे। उहे जेके बि ॾिसे थो सो बातिनी अख सां ऐं न ज़ाहिरीअ सां, जंहिं करे हुन खे ॾिठे में उहो अणॾिठो पाण पसाए थो जो ई सच आहे। इन्हीअ सची हस्तीअ खे सुञाणे पाण खे हड मांस जो पिंजरो नथो सम्झे ऐं हू हर हंधि ॾिए थो त पंहिंजो असुलु निॾाण सुञाणो। हीअ दुनिया कूड़ी आहे, वण जी छाया ते एतबार कोन्हे ऐं केतिरे बि धोइण सां हीअ कची मिटीअ जो पुतलो सफ़ा कोन थींदो। अंदरि झाती पाए ॾिसो त केरु आहे जो बोले थो, केरु आहे जंहिंजो रग रग में सैर आहे, केरु आहे जंहिंजे निकिरी वञण सां इंसान जी समूरी मणिया मारिजियो वञे ऐं मुर्दो थियो पवे। अलबत्ता इन्हीअ केर खे ॾिसण जो दस्तूर कोन्हे ऐं विरलो को एॾां तवजो ॾिए थो, पर हेकर जंहिंजो तवजो खपे थो सो रफ़्ता रफ़्ता हुन खे पसे थो ऐं बे इख़्तियार थो चवे थो थी कश्फ हुन ते राज़ अगरि हस्त वजूद जो बंदो थिए ख़ुदि आदमी पंहिंजे वजूद जो। इन्हीअ सच चवण करे पोइ हुन खे केतिरा बि अज़ाब मिलनि त ख़ुशि थी सहे थो ऐं रज़ा ते राज़ी थी तलवार जी धार ऐं बाहि जे भंभट जे विच में अहिड़ो ई अॾोल रहे थो जहिड़ो पुटु हिंदोरनि ऐं
हूरनि जे हंज में मिटी ऐं सूरनि हुन लाइ हिकु समान थियो पवनि। कुर्सी कोसी ऐं थधी हुन में तिर जो तफ़ात नथी आणे। हू हमेशह सुरूर जीअं साए रही सिधो रहे थो। संदसि मुंहं ते डुख सुख में उहा मुर्क पई लहराईंदी जा मासूम बालकनि जे चपनि ते नज़र ईंदी आहे। हुनजी रूहानी ताक़त ॿिनि चपनि जे चोरण सां ख़ाक जी चपटीअ खे अक्सीर करियो छॾे ऐं हुनजी हिक ई नज़र सां मुअल दिलियूं जीरूं थियूं पवनि। आलमे गैब जा पाक रहाकू अहिड़े इंसान जी नूरानी निगाह मां बरकत वठण जा ख़्वाहिशमंद रहनि था। हुनजी क़ल्बी कुशादगीअ में सारी खुदाई अची वञे थी ऐं संदसि अंदरूनी जलवो इल्म अलवीअ जे ओजनि ते चंड वांगुरु चमके थो। नफ़्स जंहिंखे असीं रहज़न सम्झूं था तंहिंखे हू रहबर करे ॼाणे थो ऐं चवे थो त उहा नफ़्स न हुजे हा त असीं मलाइकुनि खां मथे न ॻणिया वञूं हा, छाकाणि जो उहा ई आज़माइश आहे जंहिं मां पार पए इंसान पाण सुञाणणु प्रभु सुञाणण वारी गुजारत परूड़े थो। ऐं सचपच त अहिड़ो इंसान ई इंसान आहे, पर हुन ऐं हिन तस्वीर में केॾो न फ़र्क़ु। ही मज़मून पूरो थियो। मज़मून हो लेखराज किशनचंद अज़ीज़ जो।